300, 615 ऐं 975 लाइ ज़रब जो जोड़ जे लिहाज़ खां विरासत वारे उसूल जी चकास करियो। हाणे हीअ जेको आहे ज़रब जे विरासत वारो उसूल आहे उहो असां जोड़ जे लिहाज़ खां छा कंदासीं, चेक कंदासीं। ठीकु आहे, मतिलबु इहो आहे त माना असां 300 खे जेको आहे सो ज़रब कंदासीं जेको आहे सो ॿिनि अंगनि सां। ठीकु, पर उनखां पहिरियां उनखे छा कंदासीं, जोड़ कंदासीं। जीअं 615 ऐं 975 खे छा कंदासीं, पहिरियां जोड़ कंदासीं ऐं उनखां पोइ 300 सां असां ज़रब कंदासीं। ठीकु, जॾहिं असां 1590 ऐं 300 खे पाण ज़रब कंदासीं त असांखे जवाबु ईंदो 477,000 जवाबु ईंदो। ठीकु, हाणे असां हलंदासीं राइट हैंड साइड। ठीकु, हाणे हुते असां छा कयोसीं, पहिरियां जोड़ कयोसीं, उन खां पोइ ज़रब कयोसीं, पर हिते असां 300 खे 615 सां ज़रब कयो आहे। ठीकु, विच में प्लस निशानी आहे, वरी 300 खे 975 सां ज़रब कई आहे। ठीकु, हाणे हिते असां छा कंदासीं, पहिरियां ज़रब कंदासीं। ठीकु, जॾहिं असां 300 ऐं 615 पाण में ज़रब कयासीं त असांखे 184,500 आया ऐं 300 वरी ज़रब 975 कयासीं त 292,500 आया। ठीकु, हाणे हिनखे असां ज़रब करण खां पोइ आख़िरि में छा कंदासीं, जोड़ कंदासीं। जॾहिं असां 184,500 ऐं 292,500 जोड़ कयासीं त असांखे 477,000 जेको आहे जवाबु आयो। मतिलबु त राइट हैंड साइड ऐं लेफ्ट हैंड साइड ऐं राइट हैंड साइड छा थियो, बराबरि थियो। ठीकु आहे, माना हिन जो जवाबु बराबरि आहे। हाणे हीउ जेको आहे सो माना साबित थियो जेको आहे सो ज़रब जे विरासत वारो उसूल जोड़ जे लिहाज़ खां। ठीकु, माना हिन में असां जोड़ बि कयोसीं ऐं ज़रब कयासीं, पर अलॻि तरीक़नि सां, त जेको जवाबु आयो उहो साॻियो आयो। ठीकु, त इनखे चइबो आहे छा, ज़रब जे विरासत वारो उसूल जोड़ जे लिहाज़ खां। ठीकु आहे।